जेकर ता मुके मजबूर कयो न तो मैं जोरी निकाह कराइंदो। छोरी छिनी नाहे अदा मां अथ से मां जो भाव भड़ा खती जा घणो घणो कंदी न तो तुंजो रिश्तो भी गोर सां कराए छॾींदो। मामा तुझो वाकई मथो फिरियो आ छा? तू न ॻाल्हाए, तू अञा नंढी आई, नंढियुनि जा फैसला वॾा कंदा आहिनि वॾा। तू अरकानन खां निकिरी वियो आहीं अदा। भेण जे लाइ ईअं चवंदे ज़बान वराई थी। भाणे जी जे लाइ ईअं सोचींदे हॾ नथा कुरनी। चवण न कंदो त चिड़ त ईंदी न। तू मासूम नूरिया जो सहारो थी या व्याज में विकिरो तो करीस। शर्म जहिड़ी ॻाल्हि आ। मामा शर्म चुप मुंहिंजे लाइ तूं ईअं थी चईं। मामा मां तोखे घरां भी कढी सघां थी। नूरी हद में रह। तू न ॻाल्हाए मां आहियां न। अम्मा अम्मा जेको वक्त अचे तो मुझे लाइ आज़माइश तो खणी अचे। आखिर मु कंहिंजो छा बिगाड़ियो आ? अदा मूं तो सोचो त हाणे भाव आयो आ ऐं असीं सुख जो साह खणंदियूंसीं, पर तू त आज़ार बणजी वियो आहीं। शाबाश तई भेण शाबाश। न्याणीअ जो ॿार दिलो कचे ते खणे त माण्हू परणाए छॾेसि। तूं भला केसी ताईं विहारींदीअसि? मूं वरिया मखां कुझु रक़म वरिती आहे बंदोबस्त लाइ ऐं इहो निकाह ज़रूरु थींदो। कुछ कन खड़ा थिया हूंदा शहबाज जा। थरथले में आहिनि शहबाज खान वारा। हाणे असांखे बि एहतियात सां रहणो पवंदो रईस। एहतियात आहे पर अञा शहबाज खान जिसियो नाहे। के झुकल खपे शहबाज खान। हूं छा झुकाइंदे परवेज खान? मां तोखे वार्निंग ॾियण आया। आपे में रहो न त वायूं पताल थी वेंदई। तू छा वायूं पताल कंदे? परवेज खान जो परवेज खान तत्तल लोहा हथ लाइंदे न तो लूसाट जी वेंदे। परवेज तू शहबाज खान जाडो फुटबॉल ठोकर सां टेड़ी टुपी वेंदे। शहबाज खान सां चढ़ी तो ॻाल्हाई। ई हमें पुसल गेरे जा परहान जे लाइ परेशान थी वेंदे। इन खां अॻु जो मां चवां हलो वञ मुंहिंजी औताक मां तोखां वहिंवार वठी रहंदुसि खणो लिकाए में। पर हाणे निर्वार थी मज़ो चखाईंदो साईं शहबाज खान ने ही आ तो जड़न के दायरे में वाहण ते मजबूर करे जाने। बंद करी हरकतूं न त 3 गज जमीन भी न मिली सघंदई जिते तुझी सामी जुड़ी सके। हूं तेरा तो साए मां तोखे साड़ी रख करे छॾींदुसि त जीअं भाउ जी हथ सां सुञाणे मां की बि न करे सघां। तूं मकार मीरल जी होशियत है खसीस हरकतूं तो करी। खसीस वरी मुखे तो खसीस पिणे जूं पट्टियूं पढ़ाए। हलो वञ मुंहिंजी औताक मां न त हिन ई औताक में तुंहिंजी पुठी बणाईंदुसि। जायदाद पंडारनि जी आ तुंहिंजे नाले थी तुंहिंजी थी वई। मुखे खसीस तो चई हा? परवेज तो कारीगर ते पैर रखियो आ कारीगर ते। भाई कारीगर जॾहिं लॻी तो न त बुत जे वार मां रक्त वंदो आ रक्त। हाणे जी ॾेखारजांइ त पोइ मंजई कारीगर जो कर मारण परवेज खान के भी दो दिखा जाए शहबाज खान घूमी दिखा जाए तो मुझे तो साए
दादन जा माण्हू आयो त अखियूं जो बंदि क्यों अथव? अठ एॾा म लगन तई ॾाड़ीअ मां निकिरी वेंदई। इन तरह पुछड़े करण खां भलो आहे त हणी जान छॾायो। दादन जे कोट टपण जी पुछड़ा पे यादि नथी? पोइ हण न या खोल रसो त ख़बरूं ॾिए। वरी बके तो हण हण वारो आयो न बकन तव्हांखे तुप वांगे वॼाए छॾींदो। तूं तुप में वॼाईंदे? हाँ ख़बर हण ढोल वांगुरु वॼाएस। अॼु आख़िरी ॾींहुं थी हयाती जो। न इनखे खोल त वञे। छा लाइ? बाराम खान खे ॿुधाए त दादन जे घर में गिरण ओलो या सोलो छोड़ीस। बिना देर भज। लगभग त गोली सुजई थी। दादन जो छा थियो? मुश्किल छुटे। छो? शाहबाज खान जो ज़ोर आहे, सूबेदार नथो मञे। पैसो पासेस न? पासे आयो आहियां। पोइ बि न? चाराना आसरो आहे, पोइ बि ॾिसां। उबर निकती थी छा गोराम? रेस गोली लगी आ। गोली? हाँ अगन मां हुयासीं ओचितो फैर थिया। अगन तॾहिं गायब आ? मां बि गायब हुअसि। डॉक्टर वटि वियुसि। मुंहिंजी त ॻाल्हि ई नथा कयो। तूं आहीं ढंढ जो पखी, कॾहिं हिक कप ते त कॾहिं ॿिए ते। अगन बुणियाए तो ऐं वफ़ादार माण्हू आ। तॾहिं मूं ते फैर थिया त पेर ई न खुतुसि। मूंखे ज़ख़्मी हालत में छॾे गुम थी वियो। मुमकिन नाहे गोराम। सच थो चवां रेस। होश में आयुसि त नज़र ई न आयो। वॾी मुश्किल सां अस्पताल पहुतुसि। दे ख़बर बगन? ख़बर न पुछो रेस। वॾी कोशिश कयमि पर कमु न थियो। कमु नशे में आई छा? असुली करारनि में आहियां। एतिरा नशा आहिनि जो लहनि ई नथा। असुली जाम खाधा अथमि। मुकुन जे मेवात में को मज़ो आ जा। हल पुट ॻाल्हि न पुछो किबला। दिल त चए थी वरी वरी खावां। होश में त आई बगन? लॻे थो त होश में नाहे रेस। रेस होश में न आहे। चवी छा थो गुराम? मूं तोलाए चयो आ। मां सालिम दिमाग़ होश वास ॿिनि कपिड़नि टी टोपीअ में आहियां। तूं पंहिंजी चकास कराए सुजो बीठो आहीं। ॼणु खखरनि खाधो अथई। मोकिलियां किथूं? किबला दादन जे हमरा काबिल ऐं ख़ालिद जूं मुकूं हिंदूअ खां घटि न आहिनि। अॻुवा करे विया चवंदा न आहिनि भत जे ॾढ ते दरिया में न लहिजे। हिन गुराम जे आसरे जहिड़ो ई न कजे। पाण ढेरी ऐं गॾु वारा गुम। इने काबिल ऐं ख़ालिद खे केले अचो त कासाई घुराए गफ़ा कराए बणाया त चिड़िया घर जे जानवरनि जो चारो। हाज़ुर रेस। गोहरा में गुस्से नामुमकिन रेस। ॿुधो त गिफ़ ॻाड़ींदो। बकन खे अॻुवा करे तशद्दुद कनि। बहराम पाला। छो आयो आई? उमल मुंहिंजे पुफीअ जो घर आ। हेॾे सारे वाक़े करण खां पोइ बि हेॾां अची हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। मां उन वाक़े जो पलांद कंदुसि। वाक़ियो बि करी तूं ऐं पलांद बि तूं कने। तोखां तुंहिंजे करे मुंहिंजो फायर सोट ज़फर खे लॻो आ। जेकॾहिं उहो फायर मूंखे लॻे हा त पलांद कंहिंखां करियां? अजीब ॻाल्हि आहे। हलियो वञ तां न त सुठो न थींदो। आई हेडा 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 छाती ॻाल्हि या छाती ॻाल्हि? देखो तुंहिंजे वॾनि जो घर आहे। जो हलियो वञे हुकुम थी हलाई।
चाची न चओ मूंखे मता पोइ पछताई। हाँ हाँ हिन छोरी जो तो जाइ भी बिल्कुल खराब थी वियो आहे मुंहिंजो बिगुल ख़राब। अदे ज़फर सां गॾु हे मुंहिंजो बि कातिल आहे। समझ त हे मूंखे बि कतल करे चुको आहे। अदे ज़फर जो अलाए कहिड़ो हाल हूंदो ऐं ही कहिड़ो मुंहुं खणी निकितो आहे। छोरी तोखे मौत खयो आहे छा जो वठ न थी ॾी आहे। सारा खे न कावड़ आई त सभु गुण विसरी वेंदई। न कढी गौचे गौसा तो गरक न करे छॾई। पुफी हिन सोट ज़फर ते जादू कयो आहे। अये बा ही वॾी जादूगराणी थई। कारा इल्म थी करे कारा इल्म ऐं जेका माण्हू अथसि न सॼो ॾींहुं हिन मुले इलाही वटि खप खोड़े वेठी आहे। ऐं ॿियो जेको इहो मामड़ो पैदा थियो अथनि ओहो इन्हनि खे कारा ॻाढ़ा जादू वाला कहिड़ा किथां किथां करे थो हाणे सो वेठी निभागी प्यारे। मूंखे सभिनी जादुनि जो ट्रोड ईंदो आहे पुफी। वक़्तु अचण ॾे ख़बर पहुची वेंदी त केरु ज़ोर आहे। हा हा मोकल आहे तोखे। मांदी ॾिसंदसि त तूं छा थो करीं। मूं महिल न मांदी आहे न बांदी आहे। बिला शक मुला ॾेई कोड सां आंदी आहे। पाठो अथई घटि आई मानी अथई ढो ते सो कुॾंदी आहे न। ख़ुदा जी कुदरत आहे मिसड़ी मान लधो आहे। अचे रुगो अचे कासिम करंट पोइ ॾिस त इहो कंध छिमकायो पई हूंदी आहे। को काम थी बि कोन हूंदई जेको कबर भेड़े करे। अल्लाह मुंहिंजी तौबा मुंहिंजी ज़ारी रब मूंखे माफ़ कर। हिन माईअ सां त मां पुॼी कोन सघंदसि। अलाए काथां आंदो अथई एॾो मेजालो जो यखी हणी 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 असली यखी खुटेसि ई नथी। अल्लाह को पुॼंदुसि। अरे हल हल यखी खुटे सही नथी आहे। सच थी ॻाल्हायां न तॾहिं करे वणा सही नथी आहे। ले बाजी चोरी आई तोखे त उठ जो मेजालो खाराईंदुसि न पोइ वञी सुधरंदी आहे। खुश करण सां खुशंदी आहे। हा निभागी यार कासिम तकलीफ़ नथी छॾे यार। छॾे वेंदी इत्मीनान कर ज़फर। मुंहिंजे हियां ते अञा ज़हर बि डला त पर काज़िम वॾी बेवाजिबी कई आहे। बस यार कासिम माफ़ तस दुआ कर तूं। रब वॾो आहे ज़फर कमज़ोरी ज़ाहिर न कर। रब्बुल आलमीन सणाई कंदो हुईसि न। बादल ढक वॾो आहे पर ज़फर जी हिमत खे शाबस आहे। रब सणाई कई त हर खतरो टरी वेंदो कासिम। हिन महिल ताईं असांखे ॿुधायो ई कोन अथव त कार्रवाई कई कयां। ॿुधाईंदासींसि न जेकर ज़फर जी तबियत सही थिए। कासिम मूं चयो न त माफ़ तस। तूं भली माफ़ करी त करंट माफ़ कोन कंदुसि। मूं हिते छो आयो आहीं? हा इहो ॾिसण आयो आहीं त ज़फर मोह या बचो। मां तुंहिंजे साह जी रगुनि खे सुकाए छॾींदुसि। सुकाए छॾींदुसि कासिम। छॾ कासिम ज़फर जो क्या कर। छॾ मतलब छॾी छॾ। कासिम ई हुयो केरु? मुंहिंजो सौट काज़िम आहे न। काज़िम असां त अॼु था ॾिसोसि। हिन खे काफ़ी ॾींहं थिया आहिनि। हिन जे फायर सां ज़फर ज़ख़्मी थियो आहे। कासिम मूं गुज़ारिश कई न त बस माफ़ तस। आहे त नाइंसाफ़ी ज़फर। बेवाजिबी आहे। ज़फर पंहिंजाइप में थो दरगुज़र करे। बादल मूं चयुमि न त हींअर माफ़ तस। ॿीहर गंद कयईं न त माफ़ न कंदो मां। कासिम कंहिं बि सूरत में माफ़ न कंदो ज़फर। मासड़ अञा पियो छा? हा अञा होश न आयसि। मासड़ शीशो घणो न लथो आहे। चए न बुकी जी नाली कटे विझे सा अञा वधीक खतरो यार। जज्बात में माण्हू जा होश आवाज़ ख़ता थी था वञनि। हिन जा
पंहिंजे पेट में शीशो हणण वक़्तु मासड़ पछताई थो? कीअं ई सम्झो गुलाब, असीं मर्द बि अजीब आहियूं। पंहिंजी थोरी अनाए जज़्बनि जी ॼार में कासिम अहिड़नि मासूम हयातनि सां बेवाजबी करे था वेहूं। उन वक़्तु सबक न थी रहे। यार मुंहिंजा त रोज़ा ऐं निमाज़ बेकार है। बस ठीक थिए तो वापस तो मोकिलियास। मासड़ वापस मोकिलण आसान न आहे। मुई मारे खां सवा वापस न थींदी। वठी तूं आयस पंहिंजी मर्ज़ीअ सां, वापस असांजी मर्ज़ीअ सां थींदी। तूं जंख न अड़ाए, मां वापस कंदुसि। मां वापस थियण न ॾींदुसि मासड़। घपी छॾ, हे कर साह शरीर में त अचे पोइ सोचबो। हिन वक़्तु लुड़ न कर। हलियो वञे था, हलियो वञ। दादे नुमा कंधार दादन खान चपल समझदार कने पाप बोइलम ने खबर कना जोशना। अम्मा तू न अची हां, छो निकती है घरां? मजबूरीअ में आयस तोखां पुछण ऐं ॿुधाइण। न रो अम्मा न रो, ही लाकब आ। दिलेरनि जूं मारूं ऐं भेनरूं न रोंदियूं आहिनि। न खिलाए मुंहिंजे मथां माण्हू। ॻाल्हि अहिड़ी आहे पुट, मुंहिंजो साह थो निकिरे ऐं हां थो फाटे। अंदर में गुबार आहे, वलूटा थो ॾे दादन। अम्मा ख़बर आहे केस गरा लॻी विया आहिनि। दोस्त कोशिश में आहिनि मन जल्द छुटा। बाक़ी मां में सोहराब खे अहिड़ी त सेख्यत ॾींदुसि, अहिड़ी त सेख्यत ॾींदुसि जो पंहिंजे नसुलनि खे बि अहिड़ी हरकत करण खां रोकींदो। दादा कमल जो निकाह था कनि। छा? हाँ, हैदराबाद वठी वियसि। हैदराबाद? हाँ दादा न, मुंहिंजी कमल अलाए कहिड़े हाल में हूंदी ऐं अलाए कंहिंसां निकाह कंदसि। धाणो गुलाब लाइ पे चयो मूंखे। ओ अम्मो ब्रेजी ही चीकू टोड़िया। जेकॾहिं चीकू न टुटियो रात जो तालो भॼी मां ॿाहिरि भॼी निकिरंदुसि। मां सोहराब जो छान बच्चो रुलाईंदुसि त जीअं खेसि ख़बर पवे त दादन मौत आहे। मौत डरो नाहे। नाहे डरो। अम्मा अचे त घर में दाख़िल थियण न ॾींसि। छा बि कंदीअ न त कोन मुड़ंदो। मां चङी तरह साबरा खे सुञाणा। अम्मा मामे जो हक़ कहिड़ो आहे जो मां संदसि वियाह जे एवज़ वञा? अखि बूट खे केरु चवे? अम्मा तूं चवीसि, ॿियो केरु चवंदुसि? तुंहिंजो भाउ आहे न। अम्मा तूं चवीसि न त मां घर मां कढंदीमांसि। तूं बात न विञाए, मां पाण पुॼंदीसांसि। मासी कैसा पुॼंदी है? मामे साबिर सां बादल तूं चवीसि। मां न चवंदुसि नूरी, मूंखे कहिड़ो हक़ आहे? मासीअ जो भाउ आहे, सुभाणे गुथो ॻाल्हाए ॾियांसि ॾड़ो, पोइ मासी नाराज़ लॻी वेठी हुजे। बादल तो लाइ इज़त आहे। साबिर जे अफ़ालनि जी तोखे सिध पई बादल। हिन इजाज़त ॾियो
त ॾींहं जा तारा ॻणायास। बादल करीस खत्म जिंद आजी थी पवे। पूरी ये तू छा थी चवी? अम्मा मां ग़लत थी चवां? मामे जी मिल्कियत हां या ढगी बकरियां जो व्याज एवज़ ॾींदो? नूरी तूं त अॻु में बि मासी खे चयो त कख बि न सहंदुसि। बादल मुंहिंजे तरफ़ां इजाज़त थई। तुंहिंजो चवण तॾहिं मञींदुसि जॾहिं सच ॿुधाईंदीअ, मुंहिंजो मान मथां कंदीअ। सच? हा त तोखे शहबाज अगवा करायो। बादल इन मामले खे दफ़न कर। कीअं दफ़न कयां? मूं ऐं कासिम वारनि शहबाज खान खे ललकारियो आहे। हाणे मुंहिंजी इज़त ऐं साख जो मसइलो आहे, न त कंधा खणण जहिड़ो न रहंदुसि। सिर्फ़ु इन्हीअ जे लाइ आयुसि त पंहिंजी साख बचायो, त इहो ॾुख सॼी उमिरि रहंदो। साबिर तय कई मुझे तरफा तय मथिया बल कड़े कन्याणी जो जो लटो कपड़ो ते वठा 10,000 जो ॾिना मां उहे विया तिल फुल थी उहे था बचन 2-3 ॾींहंनि में। अब हिकु त पैसे जो मान रहियो ई न आहे। 1000 रुपए ॾियणो सौ आहे। वरी करार कबा तो का कोडी बचंदी जा। दस्तावेज थींदी शायदि न अॻियां। दस्तावेज? हा न त तूं फिरी वेंदे। लौटे के फिर केड़ो तो समझी वरे न। ए पुत यार वरे में 98 साल तू भी तोड़नी जामू। वरे मजा सेलानी माण्हू ज़ोर ज़बर जा शौकीन न उल्को न वसियरो मयार चाची। हाणे भी सेल सफर बाने दी बुट तबा मां छा कंदुसि? तॾहिं त दस्तावेज तो चवाए सुभाणे तू न हुजी त हक़ त छिकिया न। छा लिखाईंदो दस्तावेज में? त तो 5 लख उधरे ताईं वापस न करण जी सूरत में नूरीअ जी बाह मुंहिंजे हवाले हूंदी। ॿ शायद भी सही कंदा। अरे मां विकिरो जो कयां छा? मूं विकिरो चए एवज़ चयुमि 2 लख ॾींदो त दस्तावेज ते सही कंदुमि, न त न। हिक पासे पैसा ॿिए पासे सही। ठीकु आहे पोइ जॾहिं चवी इहो तो ते आ सोचे ॿुधाए। जे न त रक़म वापस कर व्याज समेत। हा सोचींदासीं वरी छा, इहो ई करिणो आहे।